जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर जे बोड़ा बिरादरी ऐं जागीराणी बिरादरी ऐं बिरोही बिरादरी सां लाॻापियल पुलिस एहलकार एएसआई जे धुरिन विच में टिन खूननि जो मीरपुर बोड़ो में सरदार सदाम हुसैन बोड़ो, शमशाद सुंदराणी ऐं सरदार मुबीन खान बुलो जी सरपंच में निबेरो थी गुज़रियो। मजमूई तौर ते टिनी धुरिन ते टिन खूननि जो 1 करोड़ 25 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। वाज़े रहे त 11 साल अॻु पुलिस मुक़ाबले में महिरबान जागीराणी मारिजी वियो हो, जंहिं जे पलांद में 10 साल अॻु पुलिस एहलकार बिलावल बुरड़ो ऐं संदसि भाइटे फौजी जवान दिलावर बुरड़ो खे जागीराणी हथियारबंदनि फायरिंग करे क़तल कयो वियो। मीरपुर बोड़ो में सरदार सदाम हुसैन बोड़ो ऐं शमशाद सुंदराणी सरदार मुबीन खान बुलो जी सरपंच में निबेरो थियो। जागीराणी बिरादरी जे माण्हुनि ते पुलिस एहलकार बिलावल बुरड़ो ऐं संदसि भाइटे दिलावर अली बुरड़ो जे 2 खूननि जा 40 लख रुपया, 1 ज़ख़्मीअ जा 5 लख रुपया, टोटल 45 लख रुपया ऐं इन सां गॾु 45 लख रुपया ॿिया बोड़ा बिरादरी पारां ख़र्च जो ॾंड विधो वियो आहे। टोटल जागीराणी बिरादरीअ ते 90 लख रुपया ॾंड पियो आहे। जागीराणी बिरादरी ते 90 लख रुपया ॾंड पियो आहे, जंहिं मां जागीराणी बिरादरी पारां थॾे ते 3,50,000 रुपया बोड़ा बिरादरी खे अदा कया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी हर 3 महीने किस्तनि ज़रिए अदा कया वेंदा। ॿिए तरफ़ साॻिए फ़ैसिले में जहिड़े जो बुनियाद पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल महिरबानी जागीराणी जो मारिजी वञण जो फ़ैसिलो एएसआई मोहम्मद नवाज़ बिरोही ते ख़र्च समेत खून जो टोटल 35 लख रुपया ॾंड विधो वियो आहे, जंहिं मां एएसआई मोहम्मद नवाज़ बिरोही पारां जागीराणी बिरादरीअ खे थॾे ते 1 लख रुपया अदा कया। बक़ाया ॾंड जी रक़म हर 3 महीने अदा कया वेंदा। निबेरे बैदि धुरिन फ़ैसिलो क़बूल कंदे खीरखंड थी वियूं आहिनि। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।